हाँ, ये गाल भी पक्की आ, शरण में अचण को पहिरों भरोसो न ईंदो आहे, विश्वास न ईंदो आहे, पर शरणागति मिली वई, गुरुअ जो दर मिली वियो, सत्संग कथा कीर्तन मिली वियो, पोइ बि जीवन परिवर्तन न थियो त पोइ त असांजी ग़लती आहे। चओ हरे राम, पोइ त असांजी ग़लती आहे। हिकिड़ो शराबी हिकिड़े संतन वटि वियो, ये सच्ची घटना अथव, लॉकडाउन जे आसपास जी, संतन पाण ॿुधाई। असां उन्हनि जो सत्संग ॿुधूं पिया हिते अम्बरीश महाराज जो, त उन्हनि ॾाढी सुंदर ॻाल्हि ॿुधाई। चई हिकिड़ो शराबी हुयो, उहो आयो सत्संग में ऐं उन हिकिड़ी चिठी लिखी संतन खे। उन चयो कि 7-8 महीना थिया आहिनि मां लॻभॻि तव्हांजो सत्संग ॿुधां थो, मूंखे ॾाढो आनंद ईंदो आहे, ॾाढी मौज ईंदी आहे, कथा कीर्तन में, तव्हांजे ज्ञान में, सत्संग में ॾाढी मौज आहे, ॾाढो आनंद ईंदो आहे, पर इहो सत्संग भक्ति मुंहिंजी वधे कोन थी। संतन पुछियो कारण? चई कारण मुंहिंजे अंदर ई दोष आहे। कहिड़ो दोष? चई मां शराब पीअंदो आहियां। वो बुराइयूं एॾी अंदर आहिनि मुंहिंजे अंदर कि वो भक्तिअ में जेको आहे वाधारो नथो थिए, भक्ति वधे कोन थी। तव्हां कृपा कयो। चओ हरे राम। शराब मां छॾे नथो सघां। त संतन वटि त अहिड़ा ई मरीज ईंदा आहिनि न भाई, संतन वटि त अहिड़ा ईंदा आहिनि। कई ॼणा चवंदा आहिनि कि हिननि खे पाण सां गॾु न रखो, छो भाई हे शराब पीअंदो आहे, हिन खे पाण सां गॾु न रखो, हे मांसाहार कंदो आहे, हे जुआ खेॾंदो आहे, हे हीअं आहे, हे हूअं आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, धोबीअ वटि अगरि वेंदा आहियो त मेरा कपिड़ा ई खणी वेंदा आहियो न? हाँ, तव्हां धोबीअ वटि अगरि वेंदव कि साफ़ सुथरा कपिड़ा खणी वेंदव? धोबीअ वटि त मेरा ई कपिड़ा पहुचंदा न। संतन वटि त असां जहिड़ा मेरा ई वेंदा, पर संतन जो कमु आहे उन्हनि खे सटे सटे चङी तरह साफ़ करे करे उज्जवल ठाहे करे मोकिलनि। चओ हरे राम। साईं मां शराब नथो छॾे सघां, पर भक्ति करणी आहे। संतन चयो ठीकु आहे, कोई ॻाल्हि न आहे, नेम तोखे ॾियूं था, हे 1 घंटा आपको माला करनी है। माला संतन पंहिंजी ॾिनी उनखे, शराबीअ खे पंहिंजी माला लाए ॾिनी। चई खण, हिन मां तोखे नाम जपणो अथई, रोज़ 1 घंटो वेहजां, भक्ति कजां। ठीकु आहे साईं, ॿियो बि कोई नियम? चई शराब केॾी महिल पीअंदा? चई रोज़ राति जो। चओ हरे राम। अच्छा रोज़ वारो आहे? हा साईं रोज़ वारो आहियां, रोज़ खपे मूंखे, चुकड़ी त रोज़ ई खपे, गैप न करे सघंदुमि, रोज़ खपे। त संतन ॾाढो गजब जो उनखे जवाब ॾिनो। संतन चयो एक काम करना, बाकी समय नाम जपो न जपो, जब पीने बैठो तब नाम जपना। भाई हिकु हथ में गिलास बि हुजे, हिकु हथ में माला बि तुंहिंजी हुजे। चई साईं हीअं कीअं? माण्हू ॾिसंदा त मूंखे त मारींदा। ऐं पहिरियों त इहो ई पुछंदा कंहिं गुरूअ जी शरण में आहे, तव्हांजो नालो खणंदुमि त तव्हांखे पकड़ींदा। चई अरे भैया मूंखे जेको पकड़ींदो मां पाण ई ॾिसंदुमि, तोखे जेको चवां थो तूं ईअं ई कजां। जेॾी महिल गिलास खणे पीअण जे लाइ उहो शराब, त हिकु हथ में गिलास हुजे, हिकु हथ में तुंहिंजी माला बि हुजे, ओॾी महिल ज़रूरु जपजां। बाक़ी समय जपे न जपे, सुबुह जो उथी जपे न जपे, सनानु करे जपे न जपे, केॾी महिल जप न जप, पर ओॾी महिल ज़रूरु जपजां। चयो ठीकु आहे। चओ हरे राम। वरी कुझु महीना पोइ उन ॿार जी चिठी आई, उन नौजवान जी चिठी आई। उन चिठीअ में लिखियो कि साईं पहिरियों जॾहिं तव्हां इहो ॾिनो त मूंखे उपाय ॾाढो अटपटो लॻो, पर अॼु कुझु महीना थिया आहिनि, तव्हां विश्वास कयो कि मां उन ॾींहं खां पोइ कॾहिं शराब खे हथ न लॻायो आहे। चओ हरे राम। छो भाई? संतन पुछो छो? चई मां त ईअं ई करण लाइ खयो कि हिकु हथ में गिलास खयो, हिकु हथ में माला बि खई, पर मां इहो ई वीचार कयो तव्हांजी कृपा सां कि हिकु हथ में एॾी सुठी शइ, हिकु हथ में एॾी ख़राब। चओ हरे राम। बस उन ॾींहं खां पोइ उहो शराब जो उहो गिलास उते रखियो ऐं माला खई, नाम जपणु शुरू कयो। संत चवण लॻा कि तव्हां चओ पिया हिन शराबी खे गॾु न रखो, हिनखे कीअं नामदान था ॾियो? चई भैया अगरि संत उन ते कृपा न कंदा त ॿुधायो कीअं उहो भक्तिअ में अचे। चओ हरे राम। केरु उन्हनि खे शरण ॾींदो जिन खे संत ई शरण न ॾींदा त? चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। तो बस